अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाल आबलो सबक हम पेरियां का नजर हेडलाइंस थे। वज़ीर आज़म इमरान खान जी सऊदी अरब यात्रा। वज़ीर आज़म उमरे जी सादत हासिल करे वरिती। इमरान खान अॼु OIC जे सेक्रेटरी जनरल ऐं मुस्लिम वर्ल्ड लीग जे सरबराह सां बि मिलंदो। वज़ीर आज़म सऊदी अरब में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे रोशन डिजिटल अकाउंट बाबति मुनक़िद तक़रीब खे ख़िताब कंदो। इलेक्शन कमीशन कराची जे तक 249 ते PP उम्मीदवार कादिर खान मंदोखेल जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ऐं वफ़ाक़ी हुकूमत शहबाज शरीफ जे पॾे वञण जो अदालती फ़ैसिलो चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। एहतिसाब बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार शहज़ाद अकबर जो चवणु आहे त असां शहबाज शरीफ जे हवाले सां अदालती फ़ैसिलो चैलेंज कंदासीं। असां सम्झूं था त अदालत खे दुरुस्त तरीक़े सां ॻाल्हि न ॿुधाई वई आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त असांजो शरीफ ख़ानदान सां को ज़ाती झेड़ो न आहे। शरीफ ख़ानदान जो नालो पैनामा स्कैंडल में आयो। नवाज़ शरीफ ग़रीब अवाम जा अरबें रुपया ॿाहिरि मोकिले सीड़पकारी कई। नेब 400 अरब रुपया क़ौमी खजाने में जमा कराया।